त निमाज़ इन करे न ईंदो आ मुंहिंजो दुकान केरु हलाईंदो, मुंहिंजे बनी जो कमु केरु कंदो। पर कॾहिं इहो गौर कयो अथई त मिठड़ा 1.25 मण त एकड़ में तूं उछलाईंदो आहे, 50 मण केरु कंदो आहे? कॾहिं इहो गौर कयो अथई? कॾहिं इहो गौर कयो अथई त राति जो पाणीअ ते त तूं वेंदो आहे, इन लुंडिन बलाउनि खां तोखे ढकींदो केरु आहे? कॾहिं इहो गौर कयो अथई त जॾहिं तुंहिंजो कोई बि न हूंदो आहे ॾिसण वारो, का बि शइ तुंहिंजे वेझो न हूंदी आहे, ऐं साम्हूं का मुसीबत ईंदी थी त कंहिंखे सॾ कंदो हुई मुंहिंजा करीम रब मुंहिंजी पार अथई। ओ मुंहिंजा दा मुंहिंजो सुहिणो रब फरमाए थो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। रब फरमाए तो ओ मुंहिंजा बाना ॿुधाए उहा कहिड़ी शइ आ जेका तोखे तुंहिंजे सुहिणे करीम रब खां परे थी करे। तुंहिंजी इज़त बि मां अल्लाह जे अख्तियार में आ, तुंहिंजी ज़िल्लत बि मां ख़ुदा जे वस में आ। तोखे फ़कीर मां बादशाह कयां, इहा मां ख़ुदा जी कुदरत आ। जेकॾहिं कंहिंखे बादशाह मां फ़कीर करे छॾिया, उहा बि मां रब जी कुदरत आ। बाना ॿुधाए उहा ॻाल्हि कहिड़ी आ जंहिं ॻाल्हि जे करे तूं पंहिंजे रब खां परे थी वियो आहे? उहा शइ कहिड़ी आ? रब फरमाए थो पंहिंजे क़ुरान करीम जे अंदर बाना 2 शयूं आहिनि जेके तोखे मूं रब खां परे थियूं कनि। हिकिड़ो औलाद, ॿी दौलत, ॿी का बि शइ कोन्हे का। हिकिड़नि खे औलाद जे मुहबत पंहिंजे करीम रब खां परे कयो, ॿियनि खे दौलत जे मुहबत पंहिंजे करीम रब खां परे कयो। ओ मुंहिंजा दोस्त गहरी नज़र कर त जन औलाद ऐं दौलत सां मुहबत कई, वञी उन्हनि जे कबरनि ते निहार त को पुछण वारो बि कोन्हे। पर जंहिं औलाद ऐं दौलत खे छॾे करे सुहिणे करीम रब सां प्यार कयो, वञी नज़र कर त उन जे मज़ारुनि ते हज़ारे माण्हू क़ुरान जूं लोलियूं ॾेई रहिया आहिनि। मैं फैसलो तो असांजे साम्हूं आ, गुझी त काई ॻाल्हि कान्हे का। नंढड़े में नंढड़ो मिसाल इहो अथई त हिन इलाइक़े जो जेको अमीर आ, जेको रईस हुजे, जेको हज़ारे एकड़नि जो मालिक हुजे, हाणे दुनिया छॾे वियो हुजे, हींअर ई तूं वञ उन जे कबर ते त जॾहिं बंगले में वेठो त सवे माण्हू हथड़ा पिया धुआरीनि, सवे माण्हू साईं साईं पिया कनि। अॼु जेकॾहिं कबर ते वेंदे त हुनजो पुट बि कबर ते मौजूद कोन हूंदो। काॾे वई उहा दौलत? उहे हज़ारे एकड़ काॾे विया मिया? उहे बंगला काॾे विया? उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। हा मुंहिंजा अदा छा थी वियो आहे तोखे जो पंहिंजे करीम रब खां परे थी वियो आहीं? ए मिया मुंहिंजो सुहिणो रब करीम त तोसां गॾु आ। उन अमीरनि जे मज़ार ते वञ त कांडेरियूं ड्रब तोखे नज़र ईंदा, पर अल्लाह जे वलियनि जे मज़ारनि ते वञ त तोखे सुहिणे क़ुरान जूं लोलियूं नज़र ईंदियूं। ए मिया इहो सभु कुझु तो असां ॾिठो अखियुनि सां, पोइ तव्हां असांखे छा थी वियो आहे? सभु कुझु ॾिसियो वेठा आहियूं मुंहिंजा मिठड़ा भाउ, पोइ बि दुनिया जे नशे में अंधा। अजीब मक़ाम आहे मुंहिंजा दोस्त, केॾी न हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे जो इहा ख़बर आहे त ही उहो दर आहे जो हिन दर ते जेको बि ईंदो आहे कॾहिं बि ख़ाली न वेंदो आहे। पोइ बि दुनिया जे दरनि ते पिया आहियूं छो मिया? ए मिया मौत खे यादि कर, कबर खे यादि कर, इहा घड़ी यादि कर त जेॾी महिल सभई तोखे कुल्हड़े ते खणी रत जा ॻोढ़ा रोई वॾी खॾ खोटरे मोटींदा, उते तुंहिंजो केरु हूंदो मिया? इहे दोस्त हूंदा, इहे मिट हूंदा? न मुंहिंजा अदा, केरु बि कोन हूंदो। पंहिंजी अमड़ खे ॾिस,
ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ एड़ी बेवफा दौलत सां मोहब्बत छो थो करी जेका तोखे दुनिया में भी कुछ कान ॾेई सघे मरण खां पोइ भी कुछ न ॾेई सघे ऐं ख़ुदा जा बाना पंहिंजे सुहिणे रब सां प्यार कर जेको दुनिया में भी तोखे इज्जत वारो करे त क़ब्र क़यामत में भी तोखे सुरखुरू करे। छा थी वियो आहे असांखे ऐं नौजवान ऐं ख़ुदा जा बानड़ा छा थी वियो तव्हां असांखे छा असां दुनिया जो नंढड़े खां नंढड़ो नुक़सान भी बर्दाश्त नथा करे सघूं मियां असां पंहिंजो ईमान त ॾिसूं रुकी तकरीरुनि खे छा कंदासीं तकरीरुनि खे मियां हिकिड़ी शइ बि जेकॾहिं असांखे सम्झ में अचे वञे त असांजे ज़िंदगीअ जे लाइ काफ़ी आहे त दुनिया जो नंढड़े में नंढड़ो नुक़सान जेकॾहिं 100 या 200 रुपया किरी था पवनि या 10 रुपया किरी था पवनि त मथे खे हथ ॾेई वेही था रहूं त मैं हेॾो नुक़सान थी वियो ऐं निमाज़ हली थी वञे उनजो अहसास कोन थो थिए। ए मियां जेकॾहिं 1000 रुपया बि तुंहिंजा किरी पिया जेकॾहिं मौत अचे वियो त हे किरियल 1000 रुपया तोखे तकलीफ़ कोन ॾींदा क़ब्र में रहंदो तुंहिंजो ॿार हल्को थी पवंदो ख़ुदा उन्हनि जो तोखां कोन पुछंदो पर जेकॾहिं हिकिड़ी निमाज़ तो ज़ाया कई त क़ब्र में कहिड़ो जवाब ॾींदासीं मियां। छा थी वियो मुस्लमान असांखे हेॾियूं तकरीरूं हेॾा जलसा ही हेॾो कुछ कयूं था उन जे बावजूद पंहिंजे रब खे अञा कोन सुञाणे सघिया आहियूं पंहिंजे रब जो प्यार कोन समझी सघिया आहियूं रात ॾींहं पंहिंजे अंदर में वाह वाह मुस्लमान वाह असांजो ईमान आहीं केर मुस्लमान कंहिंजो उम्मती मदीने वारे साईं जो ए मियां तुंहिंजे दिल में छा आहे कुकड़नि जी मोहब्बत कुत्तनि जी मोहब्बत दुनिया जी मोहब्बत माल मिल्कियत जी मोहब्बत ऐं ख़ुदा जा बाना इहा जेका तुंहिंजी दिल आहे इहा इन दुनिया जे मोहब्बत ला न थई इहा तुंहिंजी दिल पंहिंजे सुहिणे करीम रब जो घर थई याद रखी छॾ जेको शख़्स पंहिंजे घर में गंदो ऐं किचरो रखी छॾींदो आहे उहो कॾहिं बि सुठो इंसान न हूंदो आहे दुनिया ऐं पाड़े वारनि जे ताननि ऐं मिहणनि खां बचण जे लाइ पंहिंजे घर खे सुहिणो ऐं सुठो बनाईंदो आहे त माण्हू मूंखे ताना न ॾियनि पाड़े वारा मूंखे मिहणा न ॾियनि मुंहिंजे घर वारीअ खे केरु ईअं न चवे त तुंहिंजे मुड़ुस घर जो कहिड़ो हाल कयो आहे सुठे खां सुठियूं शयूं आणींदो आहे त मुंहिंजो घर सुहिणो हुजे त दुनिया वारा ख़ुशि थियनि दुनिया में इज़त थिए ओ अल्लाह जा बाना जंहिं दुनिया में रहण जी तोखे ख़बर ई कान्हे का अलाए चंद महीना अलाए चंद ॾींहं अलाए चंद मिंट जहिड़ो आहे उन दुनिया जे घर खे तूं सुहिणो ऐं सुठो करण जे लाइ राति ॾींहं हिकु करे छॾींदो आहे दुनिया जे ताननि खां बचण जे लाइ कर्ज़ खणी घर खे सुहिणो कंदो आहे ऐं अल्लाह जा बाना मरण खां पोइ इहो घर तुंहिंजे कहीं भी कम जो न आहे तूं पंहिंजे असली घर खे छो नथो संवारी उन असली घर जो ख्याल छो नथो करी इहो डपु छो नथो थिए त मतां ई मेरो घर खणी पंहिंजे रब जे दरबार में पहुचा ऐं मुंहिंजो रब मूंखे मतां मयार ॾेई विझे इन पासे छो नथो तवजो ॾी मुस्लमान छा कंहिं बि दुनिया वारे सां पुट गॾु वियो आहे क़ब्र में अदा न मुंहिंजा मिठड़ा भा ओ दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई अदा दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई सजी जिंदगीअ में ओ कई छा कमाई दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई इहे बाग बंगुला हितड़े छॾी दे अदा इहे बाग बंगुला हितड़े छॾी दे खाली हथे तूं लड़ी दे जिते कमी न ईंदुई जिते कमी न ईंदुई को भाऊ भाई
दुनिया जे फिक्र में उम्र वई अजाई। ओ मुझा मिठड़ा भा, ओ मुझा मिठड़ा मुसलमान भा, हिन दुनिया जे घर के सिंगारी थो त दुनिया वारा मेहणो तानो न ॾियनि। मुझे बचड़न के केर इए न चवे त तुझे पीउ कुछ न कयो। मुझे ज़ाल के सरतियूं साहेड़ियूं इए न चवन त तुझे मुड़स कुछ न कयो। ओ मुझा अदा ही दुनिया जो घर सिंगारी थो त दुनिया वारा तानो न ॾियनि, पर खुदा जो कसम दुनिया वारा हज़ारे ताना ॾियनि, तुंहिंजो कुछ भी न बिगड़ंदो। उन करीम रब जे मयार खां डिॼ। हिन पंहिंजे अंदर वारे घर के सिंगार, हिन दिल में अल्लाह जो जिक्र कर। मुझे मदीने वारे शहंशाह जे मोहब्बत जो ज़रो पैदा कर। मुझे मदीने वारे घोट जे मयार खां डिॼ। जंहिं राति जूं रातियूं जागी तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं, जंहिं ज़मीन ते कदम रखण सां तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं, हर टाइम ते मुंहिंजे रब खां दुआऊं घुरियूं। इन मयार खां डिॼ त मथां क़याम जे ॾिहाड़े में मुंहिंजो मदीने जो शहंशाह चवे, ओ मुंहिंजे मथां कलमे पढ़ण वारा, या कहिड़ी दिल खणी आयो आहीं जंहिं दिल में कुतनि गधनि जी मोहब्बत, कुकड़नि जी मोहब्बत खणी आयो आहे। उहा दिल छो न खणी आए जंहिं दिल में अल्लाह जो प्यार हुजे। मुझा मिठड़ा भा, इहो फिक्र कर त मदीने वारो साईं मयार न ॾे। दुनिया जी मयार मिली त ख़ैर आ। ए म्या ही घर, ये साॻिया बंगला, ये साॻियूं माड़ियूं, कई आया कई विया। फुलन जो शहर साॻियो आहे मुझा मिठड़ा। फुलन जा अमीर तरीन शख्स विया। ॾींहों ॾींहों आबादी वधे पई, ॾींहों ॾींहों बंगला वधन पिया, पर मुझा यार जेके विया उहे मोटिया कोन्हनि के। कॾहिं उन्हनि जो हाल वञी ॾिस, कॾहिं वञी उन्हनि जे मिठड़ीअ जे मथां बीही अंदाज़ो लगा। पोइ गौर कर मिठड़ा त जेॾी महिल तूं इन मिटीअ में विधे त तुंहिंजे मथां बीहे ईंदा। गौर कर, तूं घणा दफ़ा पंहिंजे अमड़ जे क़बर ते वेंदो आहे, पंहिंजे बाबे जे क़बर ते वेंदो आहे। ए म्या पोइ तुंहिंजे क़बर ते बि ईअं ईंदई। ओ अल्लाह जा बानड़ा, इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। मुंहिंजे सुहिणे रब वटि सुहिणे क़ल्ब जी ज़रूरत आहे, न तुंहिंजे हिन ख़ैरातुनि जी ज़रूरत आहे, न तुंहिंजे बाग बंगलनि जी ज़रूरत आहे, न तुंहिंजे निमाज़ुनि जी मुंहिंजे रब खे परवाह, न तुंहिंजे इबादतुनि जी मुंहिंजे रब खे परवाह। ऐं म्या मुंहिंजे रब खे घुर्जे सिर्फ़ तुंहिंजी सलीम दिल घुर्जे। ऐं अल्लाह जा बानड़ा, इन पंहिंजे कल्ब खे संभाल। इन पंहिंजे कल्ब खे जेको बैत रबी आहे, जेको अल्लाह जो घर थई, इन कल्ब में ज़िक्र करे त ॾिस। खुदा जो कसम, हिकु दफ़ो इन पंहिंजे कल्ब जेको अंदर वारी दिल थई, हिकु दफ़ो इन कल्ब खे साफ़ कर गैर जे मोहब्बत खां। गैर जे मोहब्बत खे कढी ॿाहिरि कर। हिकु दफ़ो पंहिंजे सुहिणे रब जे ज़ात खे दावत ॾेई त ॾिस। ऐं मुस्लमान, ऐं मुंहिंजा ईमान वारा भाउ, हिकिड़े MP MNA खे दावत ॾींदो आहे त घर खे केॾो न साफ़ कंदो हई, सुहिणे रब खे दावत ॾियण जे लाइ पंहिंजो कल्ब साफ़ नथो करे। अजीब हाल आहे। मुसलमान असां नंढड़े खां नंढड़ी ॻाल्हि कोन सम्झी सघिया आहियूं त असां वटि अल्लाह जो एतिरो बि अदब कोन्हे जेतिरो दुनिया वारे जो अदब आहे। कहिड़ा मुसलमान आहियूं असां दा? दुनियादार अचे थो त गलियूं सिंगारियूं त नाराज़ न थी वञे। दुनियादार अचे थो त सुफ़ा सेट नाहिनि त ओड़े पाड़े मां ओधारा वठी रखूं त न काविड़जे, नाराज़ न थिए। ऐं अल्लाह जा बानड़ा, ऐं खुदा जा बानड़ा, खुदा खे मञ, पंहिंजे कल्ब जे तरफ़ तवजह कर, पंहिंजे दिल जे तरफ़ तवजह कर। यादि रखी छॾ मुंहिंजा मिठड़ा, इन दिल खे सिंगारींदे त अल्लाह ॾाढो वेठो रहे। अल्लाह जो प्यार एॾो त क़रीब आहे जो नंढड़ो बच्चो जेकॾहिं रोई जीजल अमड़ खे मुंहिंजा दोस्त पंहिंजो करे सघे थो त बानो हिकिड़ा ॿ ॻोढ़ा ॻाढ़े पंहिंजे रब खे पंहिंजो करे सघे। छा थी वियो आहे तव्हां असांखे मुंहिंजा अदा? बसि रुॻी हिकिड़ी शइ कर, पंहिंजे कल्ब खे पंहिंजे रब खां परे न कर। फ़कीर वीचारे दाह करे चयो, रहो न दम धणीअ खां। अल्लाह अल्लाह, तूं धार